अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल दुलाब जी ज़बरदस्त अपडेट्स तव्हां सां शेयर कंदा हलूं। जी हाँ दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदो आहियां दुलाब ड्रामो हाणे जेका एपिसोड ईंदा इन्हनि में तव्हां ॾिसंदो त ककर हिकु वॾो क़दम खणण वारो आहे। जी हाँ दोस्तों ककर त एॾो गुस्से में अची चुको आहे, तव्हां ॾिठो आहे पोइ हिन सीज़न में। हाणे हू शाहनवाज़ ख़ान जे ख़िलाफ़ बि वञण लाइ तयारु आहे, या चवंदो शाहनवाज़ ख़ान खे सरेआम खुली असांजी मदद कर, असां मंसूर ख़ान खे लिटायूं, या सिधी ॻाल्हि कर तूं असां सां गॾु न आई, असांखां कमु वठंदो आहीं, असांखां जेको आहे न कुते वांगुरु कमु वठंदो आहीं, बाक़ी तूं असांजो खुली साथ नथो ॾियणु चाहीं। ऐं शाहनवाज़ ख़ान इहा ई ॻाल्हि कंदो, मां तव्हां सां गॾु आहियां, तव्हां भली पंहिंजो दुश्मन ॻोल्हियो आहे त उनखे भली तव्हां लिटायो, मां तव्हां सां गॾु आहियां। ऐं इन खे जेको आहे न ककर खे रहज़नी सम्झाईंदो त कर न कर, फ़िलहालु असां पहिरियों पक कयूं त आहे किथे ॿांह, छो त ॿांह जी का ख़बर न पई आहे। मंसूर ख़ान बि जवाबु ॾेई छॾियो। ऐं फ़िलहालु हिकिड़ी धुर खे फ़ाइदो आहे, हिन टाइम मुराद वारनि खे फ़ाइदो आहे, ॿियो कंहिंखे फ़ाइदो न आहे। हू सुकून सां वेठा आहिनि, हुननि जो मथे जो सूरु फ़िलहालु घटि थी चुको आहे, दुश्मन पाण में विड़ी पिया आहिनि अहिड़े हिसाब सां। ऐं सोढल इन हर शइ ते नज़र रखंदो, छा थी रहियो आहे छा न थी रहियो आहे, पोइ ओड़े हिसाब सां क़दम खणंदो, पोइ ॿुधाईंदो। फ़िलहालु न ॿुधाईंदो काफ़ी अरसे ताईं। लाइक सब्सक्राइब शेयर करणु न विसारींदा।